अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। नाज़रीन, दुनिया जे पहिरीं सोशलिस्ट अॻवान जो खेड़े सुखाए जो इनक़लाबी नारो हणी हारियुनि जे हक़ ख़ातिर विड़ी शहादत जो नोश कंदड़ सूफ़ी शाह इनायत शहीद जो सालियानो 316 उर्स मुबारक अॼु 22 अगस्त शाम खां शुरू थी रहियो आहे। नाज़रीन, ख़बर तव्हांखे ॾेई रहिया आहियूं दुनिया जी पहिरीं सोशलिस्ट अॻवान जो खेड़े सुखाए जो इनक़लाबी नारो हणी हारियुनि जे हक़ ख़ातिर विड़ी शहादत जो जाम नोश कंदड़ सूफ़ी शाह इनायत शहीद जो सालियानो 316 उर्स मुबारक अॼु 22 अगस्त जी शाम खां शुरू थी रहियो आहे। इन बारे में रिपोर्ट करे रहियो आहे सरफराज़ अहमद जतोई। दुनिया जे पहिरीं सोशलिस्ट अॻवान जो खेड़े सुखाए जो इनक़लाबी नारो हणी हारियुनि जे हक़नि ख़ातिर विड़ी शहादत जो जाम नोश कंदड़ सूफ़ी शाह इनायत शहीद जो सालियानो 316 उर्स मुबारक अॼु शाम खां जोग शरीफ़ में शुरू थी रहियो आहे, जंहिं जूं तयारियूं आख़िरी मरहले में दाख़िल थी वियूं आहिनि। मेले दौरान 300 खां वधीक ॿारनि में राग रंग जूं महफ़िलूं पिणु थींदियूं। पहिरें धमाल जे मौक़े ते गादी नशीन सूफ़ी अताउल्ला सत्तारी पंहिंजे सूफ़ियानी संगत सां गॾिजी, जंहिंमें मुख़्तलिफ़ दरगाहनि जा गादी नशीन शामिल हूंदा, जेके हवेली खां थींदे दरगाह ते पहुची मज़ार ते चादर चाढ़े मेले जे रस्मनि जो बाक़ाइदा इफ़्तिताह कंदा। जंहिंखां पोइ दरगाह जे अहाते में राग जी महफ़िल थींदी, जंहिंमें सूफ़ी फ़क़ीर मुख़्तलिफ़ सूफ़ाना कलाम ॻाए पंहिंजे मुर्शिद खे वेठा पेश कंदा। ॿी तरफ़ सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि, जॾहिं त DC सिजावल अॼु 22 अगस्त ते सिजावल ज़िले में आम मोकुल जो ऐलान कंदे नोटिफिकेशन पिणु जारी करे छॾियो आहे।